एहतजाज रिकॉर्ड करायोसीं जेको अॼु हुकूमत 35 पैसा पेट्रोल जेको महांगो कयो आहे उन जे ख़िलाफ़ असां हिकिड़ो शार्ट जेको आहे नोटिस ते कलाक में जेकी सवें लाड़काणे वासी इकट्ठे थिया ये हुकूमत जे फ़ैसिले के ख़िलाफ़ गॾु थियासीं ऐं उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त अवां जो हीउ फ़ैसिलो अवाम खे हरगिज़ क़बूल कोन्हे को, हीउ अवाम दुश्मन फ़ैसिलो आहे। अवां पंहिंजे अयाशियुनि जे ख़ातिर अवाम खे जेको आहे मुआशी तौर ते पहिरियां ई कंगाल करे चुका आहियो। हाणे तव्हां अवाम खां जीअण जो हक़ बि खसियो था। अटो 150 रुपया किलो, पेट्रोल जेको आहे 252 रुपया किलो ऐं अञा तव्हां मज़ीद महांगाई कंदो। IMF सां जा सभई शर्त क़बूल करे तव्हां अवाम खे जेको आहे धरतीअ ते रहण जे क़ाबिल ई न छॾियो आहे। सो फिलफोर पंहिंजो हीउ फ़ैसिलो वापसि वठो ऐं जेकर अवां हीउ फ़ैसिलो वापसि न वठो त अॼु हीअ असां छिणिक ॿारी आहे। हीउ जेको दुखियो आहे इहो पूरे पाकिस्तान में इंशाअल्लाह ताला इनक़लाब बर्पा कंदो ऐं हीउ मूंखे उमेदु आहे त पूरे पाकिस्तान जा शहरी तव्हांजे हिन ग़लति पॉलिसियुनि ऐं ग़लति फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ जेको आहे बरसर जेको आहे एहतजाज हूंदा ऐं उन ॾींहं खां ॾिजो त इन न थिए त श्रीलंका जे अवाम वांगुरु पाकिस्तान जो अवाम बि जेको आहे पार्लियामेंट ते हमिलो करे तव्हांखे गिचिन खां वठी करे ऐं इक़्तिदार तां लाहे ऐं जहन्नम रसीद न करे छॾे। सो आउं गुज़ारिश न बल्कि आउं इहो मुतालबो थो कयां त पंहिंजो हीउ जेको पेट्रोल मसलियात जो जेको वाधू अघनि जे ख़िलाफ़ तव्हांजो हीउ फ़ैसिलो आहे, जेके हथरादू अघ वधाया अथव फिलफोर इहे वापसि वठो ऐं ॿियो तव्हांजूं अयाशूं रोज़ बरोज़ वधंदियूं थियूं वञनि। चओ था मुल्क डिफॉल्ट करे थो, होॾां वरी 55 जेको आहे उहे जेको आहे सो शयूं तव्हां ॿाहिरि मुल्क मां जिन जी मालियत $80 अरब आहे तव्हां उहे जेको आहे सो माना घुरायूं आहिनि। हीउ मुल्क डिफॉल्ट थो करे, हेॾां तव्हांजूं 80 अरब जूं जेको आहे सो अयाशूं ऐं हेॾां ग़रीब अवाम जेको आहे अटे जे लाइ परेशान। सो असीं हीउ एहतजाज अॼोको हिकिड़ो शार्ट नोटिस हुयो जंहिं ते लाड़काणे शहर वासी